बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 24 दर्जे 2 मां, जंहिंजो उनवान आहे ख़त। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ वस्तियूं माना ॻोठ या वसंदियूं। लफ़्ज़ मागने माना हंधने। लफ़्ज़ नज़ारो माना मंज़र। लफ़्ज़ कोह माना जबल। लफ़्ज़ सुप्रीम कोर्ट माना आला अदालत। लफ़्ज़ विख विख माना कदम कदम। पोइ लफ़्ज़ आहे वाहण माना नंढा ॻोठ। लफ़्ज़ लाभाइतो माना फ़ाइदे वारो। लफ़्ज़ चेयर लिफ्ट माना हिकु क़िस्म जो झूलो। लफ़्ज़ सूंहं माना ख़ूबसूरती। लफ़्ज़ शानदार माना वॾे शान वारो। लफ़्ज़ होरियां माना आहिस्ते। मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, इस्लामाबाद में सावा जबल कहिड़ा आहिनि? जवाब, इस्लामाबाद में मार्गला जा सावा जबल आहिनि। नंबर ॿियो सवाल, कोहमरीअ खे जन्नत जो टुकड़ो छो था चवनि? जवाब, कोहमरीअ खे जन्नत जो टुकड़ो उन करे था चवनि छो त उहा जबल जी चोटीअ ते आहे। वॾा वॾा वण, वरवकड़, रस्ता, जानवर, पखी ऐं अहिड़ा नज़ारा ॾिसी इंसान दंग रहिजी वञे थो। नंबर टियों सवाल, बंदर गलीअ में भोलड़ा ऐं इंसान पाण में कीअं नज़र आया? जवाब, बंदर गलीअ में भोलड़ा ऐं इंसान दोस्तनि वांगुरु नज़र आया। नंबर चोथों सवाल, जेका बर्फ़ पहाड़नि ते सदाईं ॼमियल रहे उन खे छा चइबो आहे? जवाब, जेका बर्फ़ पहाड़नि ते सदाईं ॼमियल रहे उन खे ग्लेशियर चइबो आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि सूंहं, विख, लाभाइतो, नज़ारो। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ सूंहं माना ख़ूबसूरती। जुमिलो लिखंदासीं, इस्लामाबाद शहर जे सूंहं जी कहिड़ी ॻाल्हि कजे? पोइ लफ़्ज़ आहे विख माना कदम। जुमिलो लिखंदासीं, उस्ताद साहिब असांजी विख विख ते रहनुमाई कई। पोइ लफ़्ज़ आहे लाभाइतो माना फ़ाइदे वारो। जुमिलो लिखंदासीं, इस्लामाबाद जो सफ़र ॾाढो दिलचस्प ऐं लाभाइतो हो। पोइ लफ़्ज़ आहे नज़ारो माना मंज़र। जुमिलो लिखंदासीं, कोहमरीअ जो नज़ारो ॾिसण वटां हो। जीम, जेकॾहिं तव्हां को सफ़र कयो हुजे त उन जो अहवालु ख़त में लिखी दोस्त खे ॿुधायो। जी दोस्तों, हाणे ख़त लिखंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भिटशाह, 12 जुलाई 2026। प्यारा दोस्त अब्दुल सत्तार शहाणी साहब, कराची। अस्सलामु अलैकुम। बादसलाम जी लिखिजे थो त हिते सभु ख़ैरु आहे। उमीद त अल्लाह ताला जी महिरबानियुनि सां तव्हां ॾांहुं बि ख़ैरु हूंदो। आमीन। अहवालु हिन रीति आहे
त हिन ऊन्हारे जी मोकलनि में आऊं कोहमरी घुमण वयसि ऐं मूं रेलगाॾीअ ते सफ़र कयो ऐं सफ़र तमामु दिलचस्प हो। सोचियमि त तव्हांखे इन सफ़र बाबति अहवालु ॾिजे। कोहमरीअ ॾांहुं वेंदे रस्ते ते काफ़ी स्टेशनूं आयूं। मुख़्तलिफ़ शहरनि खां गुज़रंदे कोहमरी पहुतुसि। कोहमरी समुंड जी सतह खां काफ़ी मथां ई हंधि आहे, तंहिं करे उतां जी आबहवा थधी, सिहतमंद ऐं ख़ूब वणंदड़ आहे। कोहमरीअ जा जबल, ग्लेशियर ऐं ॿिया केतिराई नज़ारा ॾिसी तमामु लुत्फ़ अंदोज़ थियसि ऐं सफ़र तमामु मज़ेदार ऐं यादगार रहियो। वधीक अहवाल ॿिए ख़त में लिखंदुसि। पंहिंजे वालिद साहब ऐं दोस्तनि खे मुंहिंजा सलाम। अव्हां जो दोस्त अब्दुल गफ़ार शाहाणी भिटशाह। दाल हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे ही खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों, खाल इस्लामाबाद में घुमण जूं जायूं खाल आहिनि। खाल में लिखंदासीं खोड़। नंबर ॿियो खाल, कोहमरीअ में खाल ॾिसण वटां आहिनि। खाल में लिखंदासीं माल रोड, पिंडी पॉइंट ऐं कश्मीर पॉइंट। नंबर टियों खाल, अयूबिया में ककर जिस्म खे खाल था। खाल में लिखंदासीं छूहनि। नंबर चोथों खाल, घणे खाधे खां घणो खाल चङो। खाल में लिखंदासीं ॾिठो। नंबर पंजों खाल, हिते अची घणो खाल अथमि। खाल में लिखंदासीं पिरायो। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमع ठाहियो। जी दोस्तों, हाणे जेके वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा जमع ठाहींदासीं ऐं जेके जमع लफ़्ज़ आहिनि उन्हनि जा वाहिद ठाहींदासीं। हाणे लफ़्ज़ आहे जमع गाॾियूं, वाहिद गाॾी। लफ़्ज़ वाहिद चवणी, जमع चवणियूं। लफ़्ज़ वाहिद ख़ुशी, जमع ख़ुशियूं। पोइ लफ़्ज़ जमع आहे नज़ारा, वाहिद नज़ारो। पोइ लफ़्ज़ वाहिद आहे रस्तो, जमع रस्ता। पोइ लफ़्ज़ जमع आहे मेवा, वाहिद मेवो।